अस्सलाम वालेकुम दोस्तों, आओ आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼु की हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त असांजो पाकिस्तान जेको यूट्यूबर आहे सुहेल पीरज़ादो, उहो पंहिंजे यूट्यूब चैनल सुहेल पीरज़ादा तां केतिरी अर्निंग करे रहियो आहे इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। काफ़ी सारा दोस्त अहिड़ा आहिनि जेके सवाल कंदा आहिनि त यार यूट्यूब पैसा कीअं पिजे, सो उन्हनि दोस्तनि खे अॼु की हिन वीडियो में मां इंशाल्लाह फुल ॿुधाईंदुसि त यूट्यूब पैसा कीअं पिजे ऐं हुनजो कोर्स छा आहे। इहो मां तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां त सुहेल पीरज़ादो पंहिंजे चैनल तां घणी अर्निंग करे थो। त दोस्तों काफ़ी सारा दोस्त इहो ई सवाल कंदा आहिनि त यूट्यूब पैसा कीअं थो ॾिए ऐं हुनजी रीज़न छा आहे। ऐं काफ़ी अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि चैनल ठाहियूं ऐं पैसा कमायूं। सो उन्हनि दोस्तनि खे मां हिन वीडियोज़ में सॼो कुझु ॿुधाइण वारो आहियां त दोस्त वीडियो फुल ज़रूरु ॾिसिजो। वीडियो जेकॾहिं तव्हां फुल ॾिसंदव त इंशाल्लाह तव्हांखे सॼी ॼाण मिली वेंदी ऐं वीडियो खे हिकु सेकंड बि मिस न कंदा। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं ऐं वीडियो खे स्टार्ट था कयूं। हिन वक़्त ताईं हिन सुहेल पीरज़ादा जा जेके सब्सक्राइबर आहिनि, चइजे त हुननि जा 40,000 सब्सक्राइबर आहिनि ऐं हिन वक़्तु हुन जा जेके व्यूज़ अचनि पिया 500,000 ऐं हुन जा व्यूज़ जेके आहिनि हाणे सफ़ा घटि थी विया आहिनि। ऐं हुन जा पहिरियां जेके व्यूज़ ईंदा हुया तक़रीबन 3,000 5,000 ऐं काफ़ी हुन जा जेके वायरल वीडियो आहिनि उहे तक़रीबन 3-4 लख ताईं हुन जा आहिनि। काफ़ी अहिड़ा जेके वीडियोज़ आहिनि हुन जा पॉपुलर वीडियोज़ आहिनि, हुन जा 4-5 लख ताईं वीडियोज़ आहिनि। ऐं ॿिया हाणे जेके सुहेल पीरज़ादो वीडियो रखे पियो उहे रिकॉर्डिंग जा आहिनि। ऐं पहिरियां जेको सुहेल पीरज़ादा जो कमु हूंदो हुयो उहो हूंदो हुयो सुहेल पीरज़ादा जो कमु हू एडिटिंग कंदो हुयो, याने बायोग्राफी जो कमु कंदो हुयो ऐं इन खां अलावा कहाणियूं ठाहींदो हुयो, अदाकारनि जूं फ़नकारनि जूं जेको मसइलो मसाइल थींदो हुयो उहो पंहिंजे यूट्यूब चैनल ते ख़बर ॾेई छॾींदो हुयो। ऐं हाणे हुनजो जेको कमु आहे पंहिंजे यूट्यूब चैनल ते, इहो पंहिंजे यूट्यूब चैनल ते कमु करे रहियो आहे त हाणे का बि फिल्म या ड्रामो वग़ैरह रिकॉर्डिंग थींदा आहे त उन ड्रामे जी पंहिंजी मोबाइल में रिकॉर्डिंग करे हू पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड करे छॾींदो आहे ऐं हू इन ई तरीक़े सां पंहिंजा डॉलर कमाए पियो। ऐं हिन वक़्तु हुनजी जेका कमाई आहे, महीने जी जेका तनख़्वाह आहे, तक़रीबन हू 10 खां 15,000 ताईं कमाए पियो। हू सुठी अर्निंग करे रहियो आहे। ऐं अगरि को बि दोस्त चैनल ठाहे त हू आसानी सां ईअं ई सुहेल पीरज़ादा वांगुरु महिनत करे पंहिंजो पैसा कमाए सघे थो। को मसइलो न आहे, को वॾो इशू न आहे ऐं चैनल तां बिल्कुलु पैसा कमाइण आसान आहिनि। ऐं सुहेल पीरज़ादो हिन वक़्तु माशाल्लाह असांजो दोस्त बि आहे, भाउ बि आहे ऐं माशाल्लाह सुठी लेवल ते आहे ऐं पंहिंजा हू तमामु बहितरीनु वीडियो अपलोड कंदो आहे ऐं हुनजो हर अदाकार ऐं डायरेक्टर सां सुठो तालुक़ात आहे। हू छा कंदो आहे त पंहिंजे यूट्यूब चैनल ते सिंधी अदाकारनि जा इंटरव्यू बि रखंदो आहे। काफ़ी हुन जा वीडियो अहिड़ा बि आहिनि, तव्हां ॾिसी सघो था त सुहेल पीरज़ादो जेको आहे अदाकारनि खां इंटरव्यू वठी पंहिंजे यूट्यूब चैनल सुहेल पीरज़ादा ते अपलोड करे छॾींदो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही हुई सुहेल पीरज़ादा जे यूट्यूब चैनल ठाहिण खां वठी आख़िर ताईं फुल कहाणी जेका मूं तव्हांखे ॿुधाए छॾी त सुहेल पीरज़ादो कीअं कामयाबु थियो। सो इहो मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त सुहेल पीरज़ादा जेको हुयो फस्ट में पंहिंजा वीडियो ठाहींदो हुयो, बायोग्राफी जा अदाकारनि जूं कहाणियूं ठाहींदो हुयो ऐं हिन वक़्तु हू कहाणियूं ठाहे ठाहे थकिजी पियो आहे। ऐं हाणे हू बाक़ाइदा पंहिंजे यूट्यूब चैनल ते वीडियो छॾे पियो, कंहिं फिल्म जी रिकॉर्डिंग जा या वरी कंहिं ड्रामे जा। मिसाल तौरु हिन वक़्तु हुनजो सुठनि अदाकारनि सां वास्तो थी वियो आहे। हिन वक़्तु हू ड्रामे मीरास जी रिकॉर्डिंग पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड करे चुको हुयो ऐं राज राणियूं ड्रामो ऐं काफ़ी फिल्म हुयूं जेके हाणे जेका ईद ते ठही हुई अमर पारस, उन जी बि शूटिंग जा वीडियो सुहेल पीरज़ादा पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड करे छॾिया। हुनजे चैनल जो जेको नालो आहे सुहेल पीरज़ादा ऐं तमामु बहितरीनु चैनल आहे ऐं हू पंहिंजे हिन वक़्तु ख़ूब अर्निंग करे पियो।
अगर कंहिं बि दोस्त खे चैनल या कुछ भी ठाराइणो हुजे त मुझे हिन ॾिनल व्हाट्सअप नंबर ते राब्तो कंदा त उनखे इंशाल्लाह आउं ज़रूर यूट्यूब चैनल ठाहे ॾींदुसि ऐं उनजी सपोर्ट भी करे सघंदुसि जेतिरो मूंखां थी सघियो इंशाल्लाह उनजी मदद भी ज़रूर कंदुसि। तो दोस्तों ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। मुझे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट के सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।